शिकवाए शब जुल्मत से कहीं बेहतर है हम अपने हिस्से का दीप जलाएं। तमाम मोअज़्ज़िज़ मेहमान जेके कराची का कई आया आहिनि असांजा मोहतरम उस्ताद ऐं हिते जा जेके मोअज़्ज़िज़ आहिनि ऐं ही बालिग जेके वेठा आहिनि जन जेको कुझु हिते परफॉर्म कयो आहे टॉपिक बि उन हवाले सां आहे त यूथ लीडर्स ऑफ टुमारो। इनमें को बि शक न आहे छाकाणि त नौजवाननि जेका परफॉर्मेंस ॾिनी आहे इहा हिकिड़े नई जेका सिंध अॾण जो हिकिड़ो ख़्वाबु पूरो थिए पियो जेको मुख़्तलिफ़ स्कूल्स मां ॿारनि जी जेका परफॉर्मेंस हुई उन मजमूई तौर ते इहो शो कयो त जेके टीचर्स आया आहिनि न्यूली अपॉइंटेड उहे पंहिंजी जेको सो बहितर महिनत कनि पिया ऐं पंहिंजी खेती में पंहिंजा सुठा हर हलाइनि पिया ऐं सुठा जेके से ॿिज पोखे ऐं सुभाणे जे लाइ इहे इनशाला वॾा वण थींदा। वधी जॾहिं वण थींदे बूटे जहिड़ा ॿार पन पखेड़े टार धरती कजां छावरो। छाकाणि त इहे नौजवान ई आहिनि जेके जन खे सुभाणे जो मुस्तक़बिल संभालणो आहे। अमेरिका जी जेकॾहिं बेटरमेंट जे लाइ अब्राहम लिंकन हिकिड़ो कोन हुयो उन सां गॾु ॿिया बि हुया। महात्मा गांधी अकेलो कोन हुयो जंहिं भारत खे इन क़दुरु पहुचायो या कायद आज़म मोहम्मद अली जना या शहीद सूर्य बादशाह जहिड़ा अज़ीम जेके हीरो हुया उन्हनि सां गॾु बि नौजवाननि जा काफ़िला हुया। अहिड़े तरीक़े सां हिननि हिकिड़ी बहितरीनु कोशिशि कई आहे राबिंद्रनाथ टैगोर जे उन लफ़्ज़नि जी आहे त लहंदड़ सिज चयो त आहे को मूंखां पोइ हिन दुनिया खे रोशन करे। जर जंग में झूपड़ी में हिकु ॾींहुं चयो त कोशिशि ज़रूरु कंदुसि उन खे मद्देनज़र रखंदे YSR जी तमामु फैमिली हिकिड़ी बहितर कोशिशि कई आहे। हिन जेको बीठल पाणी में पत्थर उछलायो आहे अहिड़ा जेकॾहिं प्रोग्राम हिन खिते में थींदा रहनि असांजा नौजवान पंहिंजो टैलेंट शो कंदा रहनि त मूंखे यकीन आहे त को बि शाहीन इक़बाल जो थकजणो न आहे लतीफ़ जो को बि पारखू या सफ़ीर खुटंदड़ न आहे लतीफ़ जा वरी पारखू जनम वठंदा। आख़िर में आउं इन शहर सां पंहिंजी तकरीर पुॼाणी ते पहुचाईंदुसि महिमाननि खे बि तकड़ आहे। नंढड़े इहो शेर चयो हुयो असांजा जेके नौजवान आहिनि उहे चाहिनि था उन्हनि अॻिते जी उमेदु नथा रखनि हू हमेशह ब्लेमिंग कंदा रहनि था त असां नथा करणु चाहियूं को ॿियो करे त असां कयूं। असांजे लाइ जेके मसइला आहिनि असां पाण ई उन्हनि खे ख़तमु करे सघूं था। उठ वेरी ओठार वेरी वेरी थेड़म ॾेर चोथों वेरी वाह थियो जे लटिया पुनूं पेर। असांखे सिज हुजे या चंड हुजे या असांजा जबल हुजनि इहे तकलीफ़ूं मुश्किलातूं समाज जो हिसो आहिनि। जंहिं समाज में मुश्किलातूं न हुजनि उन समाज खे असां डेवलप करण जी कोशिशि कॾहिं कंदासीं न छाकाणि त हू मोस्ट डेवलप सॾिजी सघे थो। तॾहिं चवे थो उठ वेरी ओठार वेरी वेरी थेड़म ॾेर चोथों वेरी वाह थियो जंहिं लटिया पुनूं पेर पंजूं वेरी सिज थियो जंहिं उले कई अवेर छहों वेरी छपर थियो जंहिं सवा कया में सेर सतों वेरी चंड थियो जो खिड़ियो में वॾी वेर वायरे जी वेर छुलो करे छुपरियां। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।